अगर हिकिड़ी ॻाल्हि वठी चए वरी मूंखे वेसर जा घोड़ा अगर वो टुकरी चई वरी ॿी लाइन ते माना ॿी पटड़ीअ ते गाॾी चाढ़े छॾी उहा ॻाल्हि ई आहे हुई भई सिंध में हिकिड़ो मार्को थी पियो यादि अथव मार्को मार्को माना हा जे ॿार हो को न ख़ुशी मनाईंदा आहिनि भई को पीरसन को 70-80 90 साल जो हेठि मथे थी वञे पोइ चुल्ह धाम कंदा सिंध में त उनजो चुल्ह धाम कयूं भई ॿारहें ॾींहुं केर बि पंहिंजे घर में चुल्ह न ॿारे उते लालू घिंड वारो वञी घिंड घुमाए आयो भई सुभाणे काके कोॾण महिल जो जेको आहे सो मार्को आहे इन करे केर बि पंहिंजे घर में चुल्ह न ॿारे हर को अची हिते खाए अदा पोइ त सॼो शहर अची उते किरियो 200-250 घर सॼे सिंध में माना उन ॻोठ में सिंधियुनि जा सभई उते अची किरिया सभु हेॾा खाइनि पिया काके खे दुआऊं कनि काका शल सुर्ग में जायूं मिलंदई ॿेड़ी तरई हाली असांजो हिकिड़ो वैलो बचाई ऐं मायूं वरी वधीक पयूं ख़ुशि थी न छो जो सिंध में 50-50 भाती हिकु चुल्ह ते हूंदा हा मुंहिंजी ॼमार निकिरी वेंदी देगियूं ठाहे मायूं त वरी अञा पयूं ॼण उनखे वेकेशन में ॾी वई हिकिड़ो वेलो हा पोइ मायूं वेठियूं काके खे मुन खे दुआऊं कनि काका शल सुर्ग में जायूं मिलंदई सभई वेठा खाइनि उते जेको मुखी वेठो मुखीअ दिलि में ख़्यालु कयो शहर जे ॿाहिरां हिकिड़े पिपर जे वण जे हेठां हिकिड़ो संत वीचारो वेठो आहे फ़क़ीर छो न हिकिड़ो थाल भरे उनखे बि मोकिलियोसि उहो बि खाए ख़ुशि थींदो दुआ कंदो त हिकिड़ो थाल भरे मूं जहिड़े जॾे खे ॾिनई उन मुखीअ चई वञो उन संत खे खाराए अचु हीअ बि जेको आहे सो थाल भरे खणी वञी संत वटि पहुतो संत जे अॻियां रखी थाल संत जो त वीचारियूं अखियूं पूरियूं पयूं हुयूं उहो पंहिंजे भॼन में लॻो पियो हो पर जीअं थाल अॻियां रखीसि त ख़ुशबू आई संत जो हुन नक मां प्रवेश करे अंदरि वई संत जी अखि खुली वई ॾिठई हेॾो सारो थाल भरियो पियो आहे सो पुछी चई भाई छा थियो चई साईं तव्हांजे लाइ खणी आया वियासीं ॾियो ॿरो हा संत बि भई पोइ त थाल खे खणी हंज में 5 मिंटे में त पूरो करे ढिड़िंग उघी ॾिनई सी वञ मल जा घर न संत जो खाधो ओघराई ॾिनई पाणीअ जी गुगी पई हुअसि उहा विधई बिब में पोइ पुछई चई बा ॾे ख़बर ही जो हेॾो सारो थाल भरे खणी आयूं पुटु ही आहे त सुख हे छाजो थाल भरे खणी आयो आहीं चई साईं इहो असांजे ॻोठ में हिकिड़ो मार्को थी पियो आहे सोने मार्के जो थाल खणी आयो आहियां संत वीचारे खे ख़बर पई कोन त मार्को चइबो छा खे आहे उहो त चयो अलो लोग फ़क़ीर न उन वठी दुआ कई छी अदा कंदो मुंहिंजो गुरू नानक शाह पिया तव्हांजे ॻोठ में रुॻोड़ा मार्का थींदा पिया माल खाईंदासीं हाणे जो जी संत जी वाणी अघाणी त जेके 50 खां ॿाहिरि 55 60 65 70 75 80 85 90 जेके बि काका सभई वञनि नाला कटाईंदा वञनि कांटा मटाईंदा हिकिड़े खे छॾियो चवनि त ॿियो तयारु थियो वेठो आहे ॿिए जी काई पिया तयारु कनि त काई ठाहिण वारो किरियो पए उनखे साॻी काईअ में फिट करे ॾे त था हल पुनल रस्ते ते वरी हिकिड़ो कांधी किरियो पए उनखे डायरेक्ट ईअं कुल्हनि ते खणी पिया वञनि राम नाम संग हरनाम संग अहिड़ो अची मसाणीअ जो भाग वरियो उहो छट छमाट को हिकिड़ो दफ़ो पोड़ो सोड़ो हेठि मथे थींदो ई त 4 ॾींहंनि में अधु शहर ख़ाली थी वियो मुखी मुझी पियो मुखीअ दिलि में ख़्यालु कयल आहे मुंहिंजो बि केॾी महिल वारो अची वञे हा होॾां जेको मसाणीअ ते हिकिड़ो जेको आहे काठियूं खुटी पयूं मसाणी हिकिड़ो जेको आहे सो मिशिन खणी घुराई रखे मिशिन खे अंदरि मिशिन जे अंदरि उन लाश खे जो बटण दॿाए त 10 मिंटे में हाठियूं बि धोपी पयूं मिलनि माण्हुनि खे दुकान खोलण जो चांस न मिले भला कंहिंजो हाठियूं कंहिंजूं पगड़ियूं कंहिंजो सर अहिड़ो अची ॿारनि मथो जो उन वीचारे मुखीअ भई हिकिड़ी इमरजेंसी मीटिंग घुराई चई कहिड़ी पोड़नि जे पुठियां ये फ्लू जी बीमारी फैली आहे अड़े को डॉक्टर को सिविल सर्जन घुराए इन्हनि खे सुआ टुंपायो न त हड़ाई हलिया वेंदा हक़ीक़त में मुखीअ खे पंहिंजी टेंशन हुई अदा पोइ जेको हमरा थाल भरे खणी वियो हुन संत वटि उहो उथी बीठो चई मुखी साहिब या भुल मुंहिंजी आहे चई जॾा हथनि सां तो घोटा ॾेई मारीनि छा चई न साईं चई पोइ तुंहिंजी भुल कीअं चई साईं तव्हांखे यादि आहे काके कोॾण महिल जो
मार्को कयोसीं चई हा चई पोइ मुखी साहिब ताणी त मूंखे थाल भरे ॾिनो हुन संत खे खाराइण लाइ चई पोइ चई मां संत वटि खणी वियुसि संत खाधो ख़ुशि थियो मूंखां पुछई अबा छाजो खणी आहीं त साईं मूं त सच सच ॿुधायोमांसि असांजे ॻोठ में भई मार्को थी पियो आहे हे हुन ॿारके जो माल थाल भरे खणी आया चई पोइ छा संत खे ख़बर पई कोन साईं संत त यकदमि दुआ करे ॾिनी चई हेॾा कंदो गुरू बाबो तव्हांजे ॻोठ में पिया अहिड़ा रुगो मारका थींदा पिया माल खाईंदासीं हे जी पिटिया अॻु में त ॻाल्हि करी गुॾीअ जा अधु शहर वञाए वेठा आहियूं पर सिंधी सियाणो यकदमि थॾे ते अकुल अची वियो अकुल अहिड़ो आयो जो सिधा हिकिड़े हलवाई जे दुकान में घिड़ी विया जेके माल माना थाल 5 खनि तयारु पिया हुअसि भरियल 5 ई थाल खणी सिधा विधऊं गाॾे में गाॾे सूधो वरी ॾे त संत जे अॻियां संत जूं अखियूं बंदि 5 डिज़ाइनुनि जा 5 मिठाइयुनि जा थाल जो रखी सघियां संत खे नक में ख़ुशबू आई ॾिठई अॼु 5 थाल सोची अॼु शायदि मार्के जो को पी आहे पर पुछां त सही सो पुछी अबा ही चई साईं तव्हांजे लाइ आहे ॾियो बरो भई पोइ त संत हिक खे मुंहुं ॾिनई ॿिए खे बरो ॾिनई टे खे टुकुर टुकुर करे चौथे खे त चॿे 5 खे त ईअं पूरो कई ॼण हो ई कोन 5 ई थाल ॿुआरो ॾेई फर्श उघी पोइ पुछी अबा ॾे ख़बर अॼु को मार्के जो बाबो आहे जा चई न साईं चई पोइ 5 थाल चई साईं असांजे ॻोठ में भाई पेसूराम खे पुटु ॼा हुआ हे उन जो खणी आया हाणे संत चयो भला मार्के खां त पुटु भला 5 थाल त आणीनि संत वीचारे वरी खणी दुआ कई चई था कंदो गुरू बाबो तव्हांजे ॻोठ में रुगो पिया पुट ॼमंदा ऐं पिया माल खाईंदासीं हाणे संत जी अगली वाणीअ खे अची वियो पाणी हीअ जो वाणी नई सही अची अघाणी त जेके 80 साल जूं पोड़ियूं हा जेके आसराई लाइ वेठी हुयूं मां उन्हनि खे ॾे त जाड़ा मार अलाह अरे जेके सिक्कियूं वेठे 30 साल थी विया शादीअ खे औलाद कोन्हे उन्हनि खे त टे खणो होलसेल अची अहिड़ो दायुनि जो भाग वरियो भाई जेका माई साईं दाय को कमु न ॼाणे उहा बि घिड़ी पई घेड़ में भई इन में ई कमाई आहे ओ त अॻे त थी त वॾा घर 40 भाती चुल्ह ते हुन में 10 15 मायूं भॻवान जो कसम हर कलाक में का डिलीवरी थिए पई कंहिं न कंहिं माईअ जी ऐं उहा दाई घिड़ी आहे त वरी निकिरे ई राति जो न सो बि संदसि डिलीवरी थियण खां पोइ अहिड़ा पोइ त मायूं अची खिथ थियूं चई संत छा आहे ॿारनि जा गाॾा भरे खणी वयूं चई संत तोखे छा आहे हा तो त चई छॾियो पंहिंजो पुटु ॼमंदा असांजो घर ई गूं थी वियो आहे बसि भाई दया कर संतनि में उहा ताक़त हूंदी आहे इहा हक़ीक़त अथव जेकॾहिं कंहिंखे दुआ कनि त दोस्तो उन जे 7 पीढ़ियुनि खे अॾे छॾीनि पर जेकॾहिं संत नाराज़ थी वञे त पोइ ख़ुदि ख़ुदा बि उनखे नथो मनाए सघे इहा हक़ीक़त अथव खुद भगवान इहो लिखी सघंदो आहे त भई परमानंद प्यासीअ जो मौत गले जे कैंसर सां थींदो लिखी सघंदो आहे पर उनखे डाहे कोन सघंदो आहे हिकु दफ़ो लिखिजी वियो सो लिखिजी वियो कर्मनि जे अनुसार भगवान मिटाए कोन सघंदो आहे पर संतनि में उहा शक्ति हूंदी आहे जो भगवान जे लिखियल खे बि मेख हणी करे डाहे छॾींदा आहिनि